अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली कार। अॼु पाण नाइट्रोजिनस एक्सक्रीटरी प्रोडक्ट्स इन एनिमल यानी जानवरनि जे अंदरि नाइट्रोजन वारियूं ख़ारिज थींदड़ प्रोडक्ट या ख़ारिज थींदड़ मादा जेके आहिनि उन बाबति पाण पढ़ंदासीं। जेके नाइट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहिनि जानवरनि जे अंदरि उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं आहिनि। उन्हनि में अमोनिया अची थी वञे, यूरिया आहे, यूरिक एसिड आहे, क्रिएटिनिन वग़ैरह इहे जेके आहिनि से मुख़्तलिफ़ क़िस्म जा नाइट्रोजन वारा ख़ारिज थियण मादा आहिनि जेके जानवर जेके आहिनि उहे ठाहे ऐं ख़ारिज कंदा आहिनि। नाइट्रोजन वारा जेकॾहिं पाण प्रोडक्ट ॾिसूं त मुख़्तलिफ़ जेके ॿ कंपाउंड अहिड़ा आहिनि जानवरनि जे अंदरि। हिकिड़ो प्रोटीन अमाइनो एसिड जो ठहियलु हूंदो आहे। अमाइनो एसिड में जेको आहे उहो अमाइनो ग्रुप मौजूदु हूंदो आहे जंहिंमें नाइट्रोजन मौजूदु हूंदी आहे। ॿियो न्यूक्लिक एसिड जेके आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड DNA ऐं ॿियो राइबो न्यूक्लिक एसिड RNA। उन में जेका आहे उहो नाइट्रोजिनस बेस मौजूदु हूंदा आहिनि। जेके इन्हनि ॿिन्ही इहे ॿई जेॾीमहिल इज़ाफ़ी क्वांटिटी में मौजूदु हूंदा आहिनि त इहे ब्रेक थींदा आहिनि त इन मां अमाइनो ग्रुप ब्रेक थींदो आहे। अमाइनो ग्रुप ब्रेक थी उहो अमोनिया गैस में कन्वर्ट थींदो आहे। अमोनिया मां वरी फर्दर ॿियूं प्रोडक्ट थींदियूं आहिनि। त पाण इन जी तफ़सील पढ़ूं था त कहिड़नि जानवरनि में कहिड़े क़िस्म जूं नाइट्रोजन वारियूं वेस्ट प्रोडक्ट मौजूदु आहिनि। अच्छा, टे जेके आहिनि मेन जेके आहिनि नाइट्रोजन वेस्ट प्रोडक्ट आहिनि। हिकिड़ी अमोनिया हिकिड़ी गैस आहे जेका ज़हरीली गैस हूंदी आहे। हीअ गैस जेका आहे उहा जेके फ्रिज आहिनि या AC आहिनि उन्हनि में जेका गैस पवंदी आहे उहा बि अमोनिया गैस हूंदी आहे। हीअ जेका हिकिड़ी ज़हरीली गैस आहे। उन खां पोइ ॿियो जो ख़ारिज थींदड़ मादो आहे उहो यूरिया आहे। यूरिया जेको आहे उहो यूरिया जे नाले मां वाक़िफ़ हूंदा। यूरिया जेको आहे उहो फर्टिलाइज़र तौरु यानी भाण तौरु ॿूटनि में इस्तेमालु कयो वेंदो आहे। ठीकु आहे। त हीअ जेको यूरिया आहे इहो मैमल्स यानी अहिड़ा जानवर जेके ॿार ॼणींदा आहिनि ऐं पंहिंजे ॿारनि खे खीरु पीआरींदा आहिनि उन्हनि में ख़ारिज थींदड़ जेको मादो हूंदो आहे उहो यूरिया हूंदो आहे। उन खां पोइ यूरिक एसिड हिननि ॿिन्ही कंपाउंड खां जेको आहे उहो वॾो हूंदो आहे। ऐं हीअ जेको आहे सो पखियुनि रेप्टाइल्स या रेड़ियूं पाईंदड़ जानवर इंसेक्ट जीत वग़ैरह उन्हनि में इहे ख़ारिज थींदो आहे। हाणे पाण जी रीडिंग था कयूं। अमोनिया जेको आहे उहो स्मॉल वाटर सॉल्युबल गैसेस मॉलिक्यूल आहे। ऐं हीअ जेको आहे उहो नंढो पाणी में हल पज़ीर गैस वारो मॉलिक्यूल आहे। डिफ्यूज़ अक्रॉस प्लाज़्मा मेम्ब्रेन इवन इन वाटर। हीअ जेको आहे उहो प्लाज़्मा मेम्ब्रेन या सेल जी जेका सेल मेम्ब्रेन हूंदी आहे उन मां बि गुज़री सेल जे अंदरि हलियो थो वञे। भले हीअ जेको आहे सो उहो पाणी में मौजूदु हुजे। हाईली टॉक्सिक तमामु ज़हरीलो आहे। टॉक्सिसिटी रिड्यूस्ड व्हेन डाइल्यूटेड विद अ लार्ज क्वांटिटी ऑफ वाटर। हिन जी टॉक्सिसिटी यानी जो जेको ज़हरीलो असरु आहे उहो तॾहिं घटिबो आहे जॾहिं वॾी तइदाद में पाणी में ई हल पज़ीर थींदो आहे या पाणी सां हिन खे पाणी में विधो वेंदो आहे। एसोसिएटेड विद एक्वेटिक एनिमल। हीअ जेको आहे सो एक्वेटिक यानी पाणी में रहंदड़ जानवरनि सां एसोसिएटेड हूंदो आहे। छो त ज़हरीली गैस आहे त हिन खे जो ज़हरीलो असरु ख़तमु करण जे लाइ वॾी क्वांटिटी में पाणी खपे। त ख़ुश्की ते रहण वारा जानवर जेको आहे उहो अमोनिया गैस जेको आहे न उहो एक्सक्रीट करे कोन सघनि छो त उहा हिननि खे पाण खे उन्हनि जानवरनि खे मारे सघे थी। तंहिं करे हीअ जेको आहे सो जेके पाणी में रहंदड़ जानवर आहिनि मच्छियूं वग़ैरह जी आहिनि त उन्हनि जी जेका वेस्ट प्रोडक्ट हूंदी आहे एक्सक्रीटरी प्रोडक्ट उहा अमोनिया हूंदी आहे। अच्छा, यूरिया मैमल्स यानी उहे जानवर जेके ॿार ॼणींदा आहिनि ऐं पंहिंजे ॿारनि खे खीरु पीआरींदा आहिनि उन्हनि मंझि यूरिया हूंदो आहे। मैमल्स हू कैन नॉट अफोर्ड टू लूज़ वाटर कन्वर्ट अमोनिया इनटू यूरिया। उहे जानवर जेके पंहिंजे जिस्म जो पाणी जेको आहे उहो ज़ाया नथा करे सघनि छो त ख़ुश्की ते रहंदा उन्हनि वटि पाणी जेको आहे उहो लिमिटेड आहे। ऐं उन पाणी सां जेकॾहिं अमोनिया खे टॉक्सीफाई कनि त अमोनियम जेका आहे उहा डीटॉक्सीफाई कनि त अमोनियम डीटॉक्सीफाई कोन थींदी ऐं उनजो ज़हरीलो असरु बि ख़तमु कोन थींदो ऐं जिस्म जो पाणी सभु ख़तमु थी वेंदो। तंहिं करे उहे जेको आहे पाणी जेके नथा करे सघनि लूज़ मैमल्स उहे अमोनिया खे यूरिया में कन्वर्ट कंदा आहिनि।
लेस सॉल्युबल इन वाटर। जेको यूरिया आहे उहो अमोनिया जे मुक़ाबले में पाणी में घटि हलपतीर हूंदो आहे। 1 लाख टाइम लेस टॉक्सिक देन अमोनिया। ये जेको आहे अमोनिया जे मुक़ाबले में 1 लख दफ़ा घटि ज़हरीलो आहे। यूरिक एसिड लार्जर मॉलिक्यूल। ये जेको आहे हिकिड़ो हिन जेके ॿई कंपाउंड पाण पढ़िया अमोनिया ऐं यूरिया, उन जे मुक़ाबले में ही हिकिड़ो वॾो मॉलिक्यूल आहे, उन ॿिन्ही खां वॾो आहे। लीस्ट सॉल्युबल इन वाटर। ये हिननि ॿिन्ही जे मुक़ाबले में पाणी में घटि हलपतीर आहे। एक्सक्रीटेड इन बर्ड्स, रेप्टाइल, इंसेक्ट etc। ही जेको आहे उहो ख़ारज थींदो आहे पखियुनि जे अंदरि। रेप्टाइल रेड़ियूं पाईंदा जानवर यानी नांग, कुमियूं जेके आहिनि, उन खां सवाइ वाॻूं वग़ैरह इहे आहिनि जेके, उन खां सवाइ जेका ॻोह वग़ैरह आहे, त उन्हनि जानवरनि में जेका वेस्ट प्रोडक्ट हूंदी आहे उहा यूरिक एसिड हूंदी आहे। उन खां सवाइ जेके जीत वग़ैरह आहिनि, कीड़ा मकोड़ा जेके बि आहिनि, उन्हनि में जेका वेस्ट प्रोडक्ट हूंदी आहे उहा यूरिक एसिड हूंदी आहे। यानी यूरिक एसिड खे ही ख़ारिज कंदा आहिनि ऐं जेको हिननि जो जेको पाणी हूंदो आहे जिस्म जो, उहो सॼो ही वापसि जिस्म में खणी वठंदा आहिनि ऐं हिकिड़ी सॉलिड फॉर्म में या पेस्ट फॉर्म में ही जेको आहे सो यूरिक एसिड खे ख़ारिज कंदा आहिनि। ये तस्वीर ॾिसो प्रोटीन जी में मथां लिखे प्रोटीन बाद न्यूक्लिक एसिड। प्रोटीन जेके आहिनि उहो अमाइनो एसिड जा ठहियल हूंदा आहिनि। न्यूक्लिक एसिड जेको आहे उन में नाइट्रोजिनस बेस, 5 क़िस्म जा नाइट्रोजिनस बेस, एडनिन, ग्वानिन, साइटोसिन, थायमिन, यूरेसिल। जेके 3 बेस आहिनि शुरू वारा उहे DNA या RNA ॿिन्ही में मौजूदु आहिनि। जेको थायमिन आहे उहो सिर्फ़ु DNA में हूंदो आहे ऐं यूरेसिल सिर्फ़ु RNA में हूंदो आहे। त 4 क़िस्म जा जेके आहिनि उहे नाइट्रोजिनस बेस DNA या RNA में मौजूदु हूंदा आहिनि। त उन्हनि जे जेॾी महिल इज़ाफ़ी क्वांटिटी में प्रोटीन या न्यूक्लिक एसिड मौजूदु हूंदा आहिनि त उहे ब्रेक थी अमाइनो एसिड ऐं नाइट्रोजनस बेस, DNA या RNA में नाइट्रोजनस बेस ब्रेक थींदा आहिनि। त उन्हनि मंझां वरी अमाइनो ग्रुप जेको आहे उहो ब्रेक थींदो आहे, उन जेको उन्हनि जे अंदरि मौजूदु हूंदो आहे उहो इन प्रोसेस खे डी अमाइनेशन चइबो आहे, मतिलबु रिमूवल ऑफ अमाइनो ग्रुप। त उन मंझां अमाइनो ग्रुप रिमूव थींदो आहे। अमाइनो ग्रुप जेको आहे उहो एक्वेटिक एनिमल, पाणी में रहंदड़ जेके जानवर आहिनि, उन्हनि में अमोनिया में कन्वर्ट थींदो आहे। ही हिन मंझां जेके मैमल्स आहिनि या जेके वॾियूं जेके मच्छियूं आहिनि, शार्क वग़ैरह, उन्हनि जे अंदरि ही अमाइनो जो ग्रुप आहे उहो अमोनिया में कन्वर्ट थी फर्दर इहे जानवर जेके आहिनि उहे उनखे यूरिया में कन्वर्ट कंदा आहिनि। ऐं जेके पखी आहिनि, रेप्टाइल्स वग़ैरह आहिनि या इंसेक्ट आहिनि, उहे इन अमोनिया खे वरी यूरिक एसिड में कन्वर्ट कंदा आहिनि ऐं यूरिक एसिड खे ख़ारिज कंदा आहिनि। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं को सवाल हुजे त हेठि जेको कमेंट बॉक्स हूंदो उन में सवाल कंदा, इंशाल्लाह तव्हांखे जवाबु ॾिनो वेंदो। महिरबानी।